सूबाई सेक्रेटरी खुरम शहजाद उमर खुराक खाते के ऑफिसरन के कड़क जो खरीदारी टारगेट हर सूरत में मुकम्मल करण की कोशिशूं तेज करण रज़ाकारी तौर ते कणक सरकार के न ॾींदड़ खिलाफ एक्शन खणण में ज़रूरत पवण ते ज़ख़ीरा कयल कणक ज़ब्त करे गोदामन में मुंतकिल करण की हिदायत जारी करे छॾी आहे। रिपोर्टर गुलाम फारूक शाह मौजूब हिन वाज़े कयो त सिंध अंदर सरकार पारां मुक़रर टारगेट हर क़ीमत ते हासिल करण में पेश ईंदड़ का बि रुकावट बर्दाश्त न कई वेंदी। डिप्टी कमिश्नर मटियारी सईद जवाद मुज़फ़र गजानी में चया त ज़िले सामने खुराक खाते से मुकम्मल सहकार कयो आहे। हुकूमत पारां मुक़रर कणक जो टारगेट हासिल करण लाइ कंहिं बि कार्रवाई खां पोइ ते न हटंदा। ज़िले मटियारी में हुकूमत पारां कणक के मुक़रर टारगेट ते अगभराई जो जायज़ो वठण लाइ आला सतही गजानी डीसी सेक्रेटरी मटियारी में थी, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मटियारी सईद जवाद मुज़फ़र, डायरेक्टर फूड सिंध सैयद इमदाद शाह, डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरी, रेवेन्यू पुलिस, खुराक खाते के अमलदारन, वापारन तोड़े आबादगारन के नुमाइंदन शिरकत कई। गजानी के ब्रीफिंग ॾींदे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मटियारी एहसानुल्लाह कोरी ॿुधायो त ज़िले लाइ 2 लख बोरियुनि की खरीदारी जो टारगेट मुक़रर थियल है, जंहिंमां हिन महिल ताईं 45,000 बोरियूं ख़रीद कई वियूं आहिनि। मार्केट में कणक जो अघु मथे हुअण सबबि वापारी ऐं आबादगारनि रज़ाकार तौरनि ते सरकार के कणक न पिया ॾियनि, जंहिं ते खुराक खाते के अमलदारनि, ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस सां गॾिजी भरपूर एक्शन खंयो वियो आहे ऐं केतिरा ई कंटेनर ज़ब्त करे सरकारी गोदाम में लाथा विया आहिनि। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।